उनकी निस्बत का ताज रखते हैं, हर मर्ज का इलाज रखते हैं। खौफ क्या हो हमें यजीदों से, खौफ क्या हो हमें यजीदों से, हम हुसैनी मिजाज रखते हैं। ख्वार अज महजूरिये कुरान शुदी, शिकवा संजे गर्दशे दौरान शुदी, हम तो शबनम पर जमीन उफ्तंदई, दर बगलदारी किताब जिंदगी। दरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। दरूद शरीफ मञण वारा थोरो अॻिते वधी अचो। हे जेके मथे दीवार ते वेठा आहियो, दीवार जे तरफ़ वेझा थी अचो, क़ुरान शरीफ़ जे वेझो थियो। हे जेके पोइतों तो मञण वारा वेठा आहियो, अॻे मुनकिर वेठो रहे पंहिंजी जाइ, उहो असली न थिए। मञण वारो वधी अचे सभु वेझा थी अचो, क़रीब थी वियो। पैसा विरहाया त मथां चढ़ी अचो। क़ुरान शरीफ़ जी ॻाल्हि आहे तो परे वेठो आहे त जॾहिं बसि ॿुधां तो निकिर। अब मिली जुली वियो, विच में ख़्याल न छॾियो, वेझा थी वियो। अरे हेॾे हेठि लही वियो बाबा, हेॾे हेठि लही वियो, दीवार खड़ लही हेठि लही वियो, क़ुरान शरीफ़ हेॾो अंदरो थी वियो। दोस्तों, मां जे साम्हूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे किसनि मञा हिकिड़े किसे जो ख़ासि हिस्सो अवां जे साम्हूं तिलावत कयो आहे। अल्लाह का दुआ है कि रब साईं असां तां सभिनी जी हाज़िरी मक़बूल व मंज़ूर फरमाए। दोस्त थोरो तवज्जो करे वेहनि त क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत सम्झी ॿुधां। जंहिं क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत सम्झी उनखे 100 रकातनि जो नफ़ल मिलंदो, नफ़लनि जो सवाबु। इब्न माजा जी सही हदीस में लिखियल आहे त क़ुरान मजीद सम्झण जो हिकिड़ी आयत जो सवाब 100 रकातनि जे बराबर आहे। तव्हां कॾहिं 100 रकातूं पढ़ियूं? अलाए काॾे ख़्याल काथे हैदरी में माल वारे साईं 100 रकातूं तूं तके वरी पोइते तुंहिंजे लाइ चवां 100 रकातूं पढ़ियूं थी कॾहिं? 100 रकातूं मौलवी भी न पढ़ियूं हुयूं। 100 रकातूं पढ़ंदो त गोला सां न हूंदसि। असां 100 दफ़ा न कई दफ़ा उथणो पवंदुसि, वेहणो पवंदुसि, उनजो वॾो अजर आहे। पर क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत जो सवाब एॾो वॾो आहे जो 100 रकातूं सारी रात में भी तूं पूरियूं न कंदे हाणे कलाक में एतिरो सवाब खणी मिले। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जो ज़िक्र सम्झी चओ सुभान अल्लाह। तो दोस्तों, तमाम अहम मजलिस आहे। अवां खे ख़बर हूंदी का मजलिस होटल जी, का वॾेरे जी, का खान जी, कंहिं मोतबर जी, कंहिं महिमान जी। ये सब मजलिसूं क़यामत ॾींहुं ॿधाईंदियूं। हे क़ुरान जी मजलिस माण्हूअ खे छॾाईंदी। इन करे गौर ऐं तवज्जे सां वेहो। हुज़ूर जन जो फरमान आहे, मुंहिंजे साईं जन फरमायो, कंहिं माण्हूअ खे उन दौर में बेहतरीन सवारी उठ जी, महरी उठ,
महरी उठ जो वॾो सवाब एतिरो वॾो उठ कंहिंखे मिली वञे मुफ़्त में ऐं कंहिंखे ख़ैरात में ॾिजे केॾो सवाब। हुज़ूर जन फरमायो हिकिड़ी आयत सम्झाई ॿ उठनि जेतिरो सवाब मिलियुसि। उठ दुनिया में रहिजी वेंदा पर क़ुरान जो सवाब क़ब्र में बि गॾु हलंदुसि। बेनज़ीर मरी वई घणियूं बेजाना खाए ये सभी अदा विदास हिन जी समझ आहे त हज़रत उमर साईं पुछो हुजूर जन खां साईं क़ब्र में असांखे इहा समझ हूंदी जीअं हिते वेठा आहियूं। पाण फरमा हा उमर कोई फ़र्क़ु न हूंदो ईअं जीअं हिते वेठा आहियो ईअं ई उते तव्हांखे महसूस थींदो ॿियो को मसइलो महसूस न थींदो। फरमाऊं साईं जो ईअं ई रहियासीं त असां बि फ़रिश्तनि खे ठाहूं का जवाब ॾींदा। ईमान वारो हो हज़रत उमर। इन करे दोस्तो क़ब्र में इहा समझ तव्हां सां ईअं ई हलंदी। क़ुरान शरीफ़ मामा जे साम्हूं हिकिड़ी आयत तिलावत कई आहे इहा समझी निकिरो। इन में किसो ॿुधायो वियो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो। काइदो वठो वठो नालो वठो त इन सां बि अजर मिलंदो। मूसा क़ुरान शरीफ़ जो लफ़्ज़ आहे। इन में मीम ते 10 नेकियूं, वाव ते 10 नेकियूं, सीन ते 10 नेकियूं, ये ते 10 नेकियूं, 40 नेकियूं छड़ो मूसा लफ़्ज़ चवण सां मिलंदियूं हुयूं। सभु चओ त किसो कंहिंजो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम। इन किसे में वॾी इबरत इन करे आहे जो 30 सिपारनि में अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र फरमायो। थोरो घणो हर सिपारे में मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे। इतां सम्झो त केॾो अहम किसो आहे जो क़ुरान शरीफ़ जे हर जुज़ में हर पारे जे अंदर हज़रत मूसा जो ज़िक्र मौजूद आहे। ऐं ॿी ॻाल्हि ख़ुदि तवज्जो सां ॻाल्हि सम्झो। ओ चाचा भित ते वेहण वारा इहो मुराक़बो न करनि, हेॾे तवज्जो करे हेठि लही वे त भलो थी। मुराक़बे में वेठा हेठि मुंहुं कयूं त मानी खुले त बसि वञे। अब तवज्जो सां वेहो क़ुरान शरीफ़ सां मानी आहे गॾे अला तो काथो न काथो निकिरे। क़ुरान शरीफ़ न सम्झो मानी त घर में बि टुकुर कुतो बि खाईंदो न खाईंदो। रव करे खाइनि था जंगली कुता बि। इहो खुराक मसइलो कोन्हे, असल मसइलो हिन इंसान जो क़ुरान सम्झण। वॾो किताब तव्हां ॾे आयो, किताब मुबारक। अल्लाह ताला फरमायो बाबरकत किताब तव्हां ॾे मोकिलियो। अखर अखर ते भलायूं, जुमले जुमले में नसीहतूं लिखियल अथसि। अल्लाह से मूसा अलैहिस्सलाम जे लाइ इहे लफ़्ज़ बि फरमाया आहिनि कान इंदल्लाहि वजीहा। रब साईं फरमायो अल्लाह वटि मूसा अलैहिस्सलाम वजीहा माना वजह चइबो आहे चेहरे खे, मुंहं खे। ठेठ सिंधीअ में तर्जुमो कयूं त कीअं थींदो कान इंदल्लाहि वजीहा। अल्लाह वटि मुहांडो मुड़सो हो मूसा अलैहिस्सलाम। अल्लाह से छा थो चवे त मुंहुं मुहांडो मुड़स। अल्लाह ख़ुदि जंहिंखे मुहांडो चवे इन खां वधीक को दुनिया में मुहांडो थींदो। ॻाल्हायो बाबा। अब न हा था कयो न ना था कयो, समझ में नथो अचे। ॿ ॼणा ॻाल्हायो था, सभिनी खां थो पुछां। इन खां वधीक दुनिया में को मुहांडो थियो जंहिंखे ख़ुदि रब थो क़ुरान में चवे त असां वटि वजीहा। वजीह माना मुंहुं मुहांडो। मुंहुं मुहांडे जी माना छा आहे? जंहिंजे मुंहुं खणी वञे कोई उनखे मोटाए न। रब थो फरमाए जेके अंगल खणी असां ॾे ईंदो हो असां मोटाईंदा हुआसीं, छो त
जेको मां तव्हांजे साम्हूं पढ़ियो। ओ चाचा ओ एने मुंह कयो थी वञ वञ मथां निकिरी न वञे। अब ज़रूरी हाजत आहे त उहो मजबूर आहे माण्हू। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे त एॾो वॾो मुहाणो उनजो किसो अल्लाह ताला छो थो ॿुधाए असांखे। सुवाल सम्झो थोरो तवजे सां। अलाह साईं मूसा अलैहिस्सलाम जो किसो असांखे ॿुधाए तो ॿियनि क़ौमनि जा किसा बि खोड़ ॿुधाया अथव। छो ॿुधाईंदो आहे किसा? होश में आयो कॾहिं सुवाल सम्झो था? इन जो छा मक़सदु आहे जो ॿियनि क़ौमनि जा असांखे रब साईं ॿियनि नबियनि जा ॿियनि क़ौमनि जा किसा थो ॿुधाए। हिन में हुज़ूर जन जो ख़ुदि फरमान आहे, सही हदीस में मौजूद आहे। अजीब ॻाल्हि पाण करीम जन फरमायो अस्सईदु लिमन वुइद बिग़ैरिही, अस्सईदु लिमन वुइद बिग़ैरिही। मुझे सोने फरमायो बख़्त वारो माण्हू उहो आहे जो ॿिए जे किसे खां सबक वठे, ॿिए जे किसे खां सिखी वठे। पाण किसो न बणजे, ॿिए जे किसे खां जोर सां सिखी वठो। अलाह साईं इन करे ॿुधाईंदो आहे त ही हुज़ूर जी उम्मत, नबी साईं जी उम्मत ॿियनि जा किसा ॿुधी सिखी वठे, पाण अज़ाब वारा न थियनि, ॿियनि जा अज़ाब ॾिसी हे रस्ते वारा बणिजी वञनि। तव्हांखे बचाइण चाहे उनजो मिसाल ॾियां। मूंखे 12 ॾींहं ते लही थो अचणो पवे। मिसाल घणी अजीब आहे, वाही तबाही आहे, पर नंढड़े लाइ अरबीअ जी किताब, अरबी सेखारण जे लाइ असांखे वालिद साहिब किसनि जा किताब ॾींदो। अरबीअ में हूंदा चवंदा पुट पढ़ी ॿुधायो इहो किसे छा लिखियलु आहे हिन में। सुभाणे तव्हांखे इहो किसो ॿुधंदुसि सिंधीअ में। उहो लिखियलु हो किताब अरबीअ में। उनमें नसीहतूं सम्झाणियूं हुयूं किसनि में। पोइ हिकिड़ो किसो पढ़ियोसीं असां उन किताब में त हिकिड़े जंग में सम्झाइण जे लाइ मां मिसाल थो आणां जे नंढे ॿार खे सम्झाइबो। हिकिड़े माण्हू हिकिड़ा 3 जानवर हुआ, उन्हनि जी यारी, हिकिड़ो शींहं, पगड़, गिदड़। जंग में इन्हनि 3 जी यारी। पोइ शींहं 3 शिकार कया। हिकिड़ो जंगली गॾु मारे जंहिंखे गोर खर चइबो ऐं गोर खर हलाल। गोर खर हलाल ख़ुदि बुखारी शरीफ़ में हुज़ूर जन जे दरबार में गोर खर जो गोश्त खणी आया। हुज़ूर जन एहराम में पाण फरमाऊं एहराम वारे त शिकार न कयो आहे। चए न सही, चए भला ॾस त एहराम वारे न ॾिनो, छो त एहराम वारो शिकार करे त शिकार त साहबा जो न सही न एहराम वारो हुयो न असां एहराम वारनि ॾसी ॾिनोसीं। पाण ॾिसी वञी इहो गोर खर मारे आयो आहे। हुज़ूर फरमा को खणी अचो मारे त मां बि खायां। माना हलाल। जंगली गॾु बि शींहं मारियो, हरण बि मारी, हिकिड़ो जंगली सिहर बि मारियो। बगड़ खां पुछे त हे विरहा पुट पाण में संगती हूं, हाणे कीअं खायूं? त बगड़ चयो साईं शिकार त पाण विरहायो पियो आहे, तव्हां असांजा वॾा आहियो, शेर हो झगड़ जा, हे वॾो गॾु तव्हां खायो। हरणी मां विचोलो आहियां, मां खाईंदुसि, उहे मां बकरियूं उनजो शिकार कंदो आहियां। ऐं सियाड़ नंढड़ो आहे, उनखे असां गिदड़ जे हवाले था कयूं त वञी गिदड़ खाए। त शींहं खे इहो कावड़ आई त भणा शिकार मां कयां। अरे वे वे बाबा वे, सभु लताड़ींदो अचे थो करदन, वे हिकिड़ी जाइ ते वे अचे। आख़िर में वरी वेहे सभु खां अॻु में त मसइलो ख़राब थींदो। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां।
बगड़ के चई विरा बगड़ विरा से वडो वडी शय वडे जे लाइ विची शय विचे जे लाइ नंढी शय नंढे जे लाइ त शींहं खे कावड़ आई त शिकार मां कया वरी खाए हेमुस विरहाए कीअं ठका जो कढाए से चंबो शींहं जो चंबो मशहूर आहे ठका जो चंबो कढाए बगड़ खे त बगड़ जो बेजारो ई निकिरी पए मरी वियो वीचारो फटकी गिदड़ खे चए तूं विरा सही नमूने सां विरा इंसाफ़ सां चए हा साईं के विरा कीअं विराए थो चए सही सियारे जी राति वॾी आहे हाणे सुबुह जो टाइम आहे सवेरे लॻी पई आहे हे गॾो वॾो हिन वक़्तु तव्हांखे घणी बुख आहे वॾो गॾो बि तव्हां खायो वरी मंझंदि जो घुमी फिरी हरणी बि तव्हां खायो राति जो मानी घटि खाए पिया राति जो वरी सिहर बि नथा सम्झो थोड़ो मिलायो तव्हां बि त तव्हां माना हर माण्हूअ खे पाण ॾे ईंदे शइ वणंदी आहे न वणंदी शींहं खे ॾाढी ॻाल्हि वणी चई यार इहो गिदड़ काथों सिखी आहे एॾो सही सही विरहाइण जो तरीक़ो काथों सिखियो आहे जैसे हुन हरामीअ जो मग़ज़ निकितो पियो आहे तो अञा बि न सम्झा त को कॾहिं सम्झ इहा ई ॻाल्हि हुज़ूर जन ॿुधाइनि था असईदु लिमन बुइद बिग़ैरिही हुज़ूर जन फरमायो बख़्त वारो भलारो माण्हू उहो आहे जेको ॿिए जी हालत खां सबक़ सिखी वठे ईअं न उहो हाल पाण सां न बणिजी वञेसि इन करे क़ुरान शरीफ़ में ॿियनि नबियनि जा किस्सा ॿुधाए रब हुज़ूर जी उम्मत खे सिखाए थो त तव्हां पाण अहिड़ा अज़ाब वारा न थियो जहिड़ा अॻी क़ौमनि वारा ख़राब थिया तव्हांखे ॿियनि जा किस्सा ॿुधाए सबक़ खोले रब जी रात त सिधा थी रस्ते ते हलंदो त कामयाब थी वेंदो बख़्त वारा बणिजी वेंदो इनजे करे हे किस्सो ॿुधो मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम खे यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र में वठी आया फिरौन में वठी इहो बि ज़िक्र क़ुरान में आहे अबे ॾाॾे पंहिंजे मिटनि माइटनि सभिनी खे वठी आयो केरु ॻाल्हायो न लॻे थो सफ़ा ॿुधू वेठा यूसुफ अलैहिस्सलाम केरु 500-600 साल मूसा अलैहिस्सलाम खां अॻु मिस्र में यूसुफ अलैहिस्सलाम वठी आया मिस्र में आई या कौम फिरौन जो कब्जो हो फिरौन ने मूसा अलैहिस्सलाम जी कौम खे नौकर बनायो युज़ब्बिहु अब्नाअहुम व यस्तहयी निसाअहुम रब तो फरमाए फिरौन ई छा पिया कनि मूसा अलैहिस्सलाम जे पुटनि खे मूसा जी कौम जे बचड़नि पुटनि नरीना औलाद खे ज़िबे पिया कनि औरतुनि खे मथे पिया कनि छॾे पिया कनि दुनिया में इहो उसूल हली पियो आहे त मर्द खे हेठि कयो औरतुनि खे हालांकि थींदो ईअं न थींदो ईअं छो कुदरत ठाहियो ई न आहे ईअं हे चवंदा आहिनि साईं औरत मर्द बराबर आहे अमल में बराबर आहे ईमान में बराबर आहे अकीदे में बराबर आहे पर जिस्म में जिस्मानी ताकत में बराबर कुरान शरीफ में रब से फरमा अर्रिजालु कव्वामून अलन निसा रब से फरमाओ मर्दन के असां कय्यम बनायो आहे कवाम बनायो आहे वॾो करे बनायो आहे हाकिम बनायो आहे औरत जे मथे हुज़ूर जन फरमा ॿ ॼणा हुजो बि हिकिड़े खे
अमीर हूंदा त अब बादशाह बथिया त पोइ ख़ैर खुदा बथिया त भी ख़ैर तो ना एक ॻाल्हि समझो थोड़ी तवज्जो त ॿ हाकिम कीअं थींदा ॿई बराबर कीअं थींदा ॿ बराबर थिया त ख़ैर घर जो ओ ख़ैर ना हे चवंदा आहिनि से औरत बराबर आहे इल्म में हे हो उहा बि पढ़ी सघे इल्म पढ़ी सघे थी पर ॻूणियूं खणी सघंदी ट्रैक्टर भरींदी ॻूणियूं खणी पुठीअ ते इहो त कमु हुन जो कोन्हे कलम ॾेई सघूं था हथ में कलम मर्द खे बि औरत खे बि ठीकु आहे पर मसइलो ॿियो त रब साईं जेको मर्द खे जिस्मानी कुवत ॾिनी आहे ॿार ॼणींदी त पोइ ड्यूटी कंदी ॿार ॼणण में ड्यूटी कॾहिं न सघंदी अल्लाह से फरमा मां निज़ाम जुदा जुदा हुन जा फ़राइज़ जुदा हुन जा हुकूक जुदा मर्द जा हुकूक जुदा औरत जा हुकूक जुदा हुन जो कम जुदा हिन जो कम अल्लाह से रखियो पर अंग्रेज चवनि था त औरतूं मथे अचनि जीअं फिरौन पियो करे मर्द 10 मरी वञनि न मजाना मीडिया जेका आहे कूचरा करे पर छोकरी मरी वई न पोइ ॾिसो मीडिया ईअं फुले वांगुरु टपंदी इहो वजह छा आहे कॾहिं बराबरि आहिनि त पोइ हुन ते कावड़ अचे थी हिन ते छो नथी अचे मसइलो ख़राब आहे त फिरौनी मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जा मर्द माराए पियो छो त मर्द त जिहाद कंदो न विढ़ंदो फिरौन खे ख़तरो मर्दनि खां हो औरतनि खां औरतूं सपोर्टर हूंदियूं मर्द जी सपोर्टर औरतूं आहिनि उहे न हुजनि त असांजो बि कमु न हले सपोर्ट ओॾो थिए थी जिहाद में भी सपोर्टर औरतूं थींदियूं मददगार थींदियूं साहबियानी मदद कंदियूं बाक़ी असल जिहाद त मर्द कंदा मर्दनि ते भरींदो त फिरौन ज़ालिम मर्दनि खे ज़िबह पियो करे औरतनि खे छॾे पियो ॾे वॾो ढेरो हलियो कई साल हलियो अल्लाह से कुरान में सॼो किस्सो ॿुधायो आहे नेठि रब साईं फरमायो असां इहो चाहियूंसीं وأورثنا القوم الذين كانوا يستضعفون مشارق الأرض ومغاربها रब साईं फरमायो असां चाहियोसीं त कमज़ोरनि खे मथे कयूं ॾाढनि खे हेठि कयूं जेके मशरिक़ ऐं मग़रिब में कमज़ोर नबियनि जी औलाद फिरौननि जे ज़ुल्म में पीसजनि पिया असां उन्हनि मज़लूमनि खे मथे खयो मूसा अलैहिस्सलाम खे चयोसीं रात जो तूं पंहिंजे मज़लूम क़ौम कमज़ोर क़ौम खे काहे निकिर असां ॾाढी क़ौम खे बर्बाद करे तव्हांखे उनजो वारिस बनाए छॾींदासीं अल्लाह जो उसूल आहे ज़ुल्म हलंदे हलंदे हिकु तरह ते हद कंदो अमेरिका जे मुसलमाननि ते ज़ुल्म हले थो नहीं तो ॻाल्हि वञी बीहंदी अल्लाह साईं दुनिया में हिकिड़नि खे मथे थो करे हिकिड़नि खे हेठि इहो हले थो जेके ॾाढा पुरुष हेठि थींदा ग़रीब मथे ईंदा इहो उसूल हलियो रब साईं फरमायो असां मूसा खे चयोसीं निकिरी हल क़ौम खे वठी हल पर मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम हुई नौकर औरतूं भी फिरौन जे घर में बुहारी ॾींदियूं थां मांझींदियूं मर्द भी वीचारा सॼो ॾींहुं मज़दूरी फिरौननि जी कंदा हुआ उन फिरौन हो वॾेरो उन जा ही नौकर ऐं हारी रब साईं फरमायो न हारियुनि खे नौकरनि खे वठी
हज़रत मूसा अलैहिस्सलाम रात जो मंसूबो ठाहे कुरान शरीफ में इहो सॼो किसो इन्हनि खे वठी जो आयो त साईं अहिड़ी जाइ ते अची बीठा जो अॻो समुंड अची नक्शो हुजे त मां तव्हांखे ॾेखारियां समुंड खे हीअं मछाड़ूं आहिनि ॿाहिरि कुलज़ुम उनजी पहिरीं छाड़ ते अची इन जे विच में 30 जो मैदान समुंड जी छाड़ ते अची मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम टकर जी बीह रही रस्तो कोन्हे हाणे काॾे वञूं एतिरे में फिरौन पंहिंजो लश्कर सॼो उथाए घोड़नि ते सजी धजी हमला आवर थियण जे लाइ सॼा लखे फौजी काढे त मां ॼाण इन्हनि हारनि खे थो ठीकु कयां भॼंदो आहे मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम वीचारी नौकर जो हौसलो वॾो न हूंदो इहा ॻाल्हि तवजो सां सम्झो मुंहिंजी हारी नौकर जो हौसलो बढ़ण जेतिरो ॿाहिरों खणी मुखालफ़त कंदो बीठो जॾहिं मुंहं ते वॾेरो पियुसि न चवंदो न साईं मां तव्हांजो नौकर आहियां मां तव्हांजो ग़ुलाम इहो हिकिड़ो उसूल आहे छाजे करे हेॾे ॻाल्हि सम्झायां तव्हां सान ॾिठो अथव सान ॾिठो अथव हे गर्दन जवानीअ में अचे मस्त थिए इनखे नंढड़ो बछो हुजे जो मुंहुं हुजे रस्से में ॿधी बि आहे नंढे लाख रस्से जो आदि कयोसि भली हेॾो ॻाटो थी वञेसि बि इहो सान चंबो रसड़े में मां ॿधो पियो आहियां मां निकिरी न सघंदो छो त रस्से जो ॻाल्हायो ज़ोर सां आदि थी वियो रस्से जो आदि थी वियो न असल हणे बीहंदोसि तव्हां चवंदो मां रस्से में ॿधल आहियां उहो हालांकि एॾी ताक़त आहे कंदे खे जो सट ॾे त ज़ंजीरूं तोड़ाए वञे वण पाड़ कढी वञे ॻाल्हि सम्झो था न पर नंढड़े लाखां जो जेको आदि हूंदो आहे रस्से जो न उहो कॾहिं तोड़ाए चवंदो न त मां रस्से में ॿधो पियो इहो ई मसइलो अथव असां चवंदा आहियूं त अंग्रेजी जेको छोरो पढ़े थो या छोकिरी पढ़े थी अंग्रेजी न इहो अंग्रेज सां विढ़ी इहो नंढड़े अंग्रेजीअ जे रस्ते में नंढड़े लाखां भली शान जे जो मुस्लमान थी वञे इहो मुशरफ शान जे जो हरामी पर जॾहिं हुननि धमकी ॾिनसि त ईअं मुट वेही वियुसि त न बाबा मां तालिबान खे छॾे ॾिनो अब ॻाल्हि सम्झो था अलाए न छाजे करे जो रस्से जो आदि आहे नौकरी ऐं ग़ुलामीअ जो आदि आहे बानो आहे उन नौकर नंढड़े लाखां वठी अंग्रेजी पढ़ी उन रस्से जो आदि थी वियो हाणे अंग्रेज अखियूं ॾेखारींदुसि त उन ॻाल्हि चवंदो आहे मां नौकर आहियां तव्हांजो बाक़ी तालिबान या कचे जी गऊं अथव कचे जी गऊं हे वेठो आहे साईं कचे जी गऊं खे रसो विझंदा ॻाल्हायो नथा अदा तूं ॿुधाए असांखे हिकिड़े दफ़े भुल में उज़हीअ जे लाइ कचे जी गऊं वठी आयासीं असां चयोसीं या पाण मारींदी या असांखे मारींदी एॾी ख़तरनाक रस्से सां से बीहे छा रसा त टोड़ाए पियो वञे ज़ंजीर ॿधासीं ॾाढी हुजे ताक़त वारी या पाण खे भञे पई या साईं रस्से खे टोड़े पई हे जेके मदरसनि में तालिब पढ़नि था ये कचे जी गऊं अथव अंग्रेज जे रस्से में न आहिनि अॼु ताईं तालिबान अफगानिस्तान में जंग जोखियूं बीठा आहिनि अमेरिका जा गोॾा अची टेकिया अथनि मुज़ाकरात चवे थो तालिबान सां कयां जान छॾनि हिननि सां त बाबा जे रस्से में अची ॻाल्हि न सम्झो पोइ इहो मसइलो आहे त नौकर विड़ी न सघंदो आहे आज़ाद पढ़ंदो त इहो विढ़ंदो त हिते मां तव्हांखे अर्ज़ु रखियो त ही मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम नौकर टाइप जी क़ौम हुई फिरौन जी इन करे वीचारा विढ़ण जहिड़ा त हुया ई कोन ॻाल्हि सम्झो था ॾिठो जो फिरौन जो मुंहुं त मूसा
मूसा अलैहिस्सलाम के हथ बदी चवन पिया साईं हेॾे काॾे वठी आए मारण जे लाइ ॻोठ में कमरऊं हा शहर में कमरऊं हा अॻाऊं समुंड अची वियो पोयां फिरौन अची वियो इन्ना लमुदरकून मूसा असां पकड़जी वियासीं मरी वियासीं नौकर वीचारो कटी वियो त मूसा अलैहिस्सलाम हक़ ॾेई थो चवे कल्ला इन माई रब्बी सयहदीन हरगिज़ न कल्ला अरे लाइ कुझु न थियो पंहिंजी क़ौम खे चई कुझु बि न थींदो मूसा उहो रब गॾु आहे जंहिंखे दुनिया शिकस्त ॾेई नथी सघे जंहिंसां अहिड़ो रब गॾु हुजे उनखे केरु शिकस्त ॾींदो मूंखे रस्तो मिलंदो ई मिलंदो तव्हां घबरायो न करो रब मूसां गॾु आहे अब केरु गॾु आहे ज़ोर सां कलंदर कलंदर भिटाई माण्हूअ सां गॾु थी सघे थो हेॾे हेॾे सम्झो कलंदर जेकॾहिं हिते हुजे त कंध कोट में मज़ार ठाहियूं इहो मवाली मञींदो चवंदो हे कलंदर जी मज़ार भिटाईअ जी हिते ठाहियूं मञींदो पीरान पीर जी मज़ार ठाहियूं मञींदो नबी साईं जो रोज़ो ठाहियूं हिते मञींदो त हिते नबी साईं जो रोज़ो आहे कोई मञींदो इहो बरेलवी बि न मञींदो ॻाल्हि सम्झो जेको चए थो नबी हर जाइ पिया त छा रोज़ो हिते बाक़ी जे अलाह त हर जाइ पिया जिथे वणे उते मस्जिद ठाहियो ॻाल्हि सम्झो था गॾु केरु आहे हुव माकुम ऐनमा कुंतुम रब साईं फरमाए मां तव्हां सां गॾु आहियां जिथे बि हुजो मुंहिंजो घर हर शहर में तव्हांखे मिलंदो वो मुझे घर दे बीमार नथो अची सघे मुसलो तूं तुंहिंजे घर में विछा कमां उते बि आहियां उते नमाज़ पढ़ बीमार आहे त उते नमाज़ पढ़ उते बि रब तोसां ज़ोर सां त पोइ गॾु केरु आहे पोइ रब साईं को फरमाए मुंहिंजे पासे में अचो मूंखे यादि कयो त मां तव्हां सां गॾु आहियां मूंखे दुनिया शिकस्त ॾेई न सघंदी मूसा अलैहिस्सलाम बि हक़ल करे चयो कल्ला इन माई रब्बी सयहदीन हरगिज़ न मूसां गॾु मुंहिंजो रब आहे मूंखे रस्तो ॾींदो मथां आर्डर आयो फज़रिब असाकल बहर ओ चाचा तोसां तो ॻाल्हाए सोना तूं वरी पोइ तो ॾिसे अलाए कंहिंखे हिनखे ॾिस हिन जो ॾिसण बि सवाबु हा सम्झण जी कोशिशि कर मां क़ुर खां ॿाहिरि हिकु सिट बि न ॻाल्हाई ये सभु किसो क़ुर में लिखियो पियो ॿुधो थोरो तवजे सां रब साईं आर्डर कयो फज़रिब असाकल बहर समुंड में लठ हण जो कमा ऐं मूसा इन मां पाणीअ खे बिहारे बर्फ बनाए विचों रस्ता ठाहे 12 रस्ता बनाए तुझे 12 कबीलनि मूसा तुझे 12 कबीलनि खे इतां टपाए पार पहुचाए इन तुझे दुश्मन खे साॻे पाणीअ में ॿोड़ण वारो मां अलाह तोसां गॾु आहियां अब केरु गॾु आहे ॾिसो मूसा अलैहिस्सलाम लख जो हई त 12 रस्ता वठी हलियो सॼी क़ौम खे ॿाहिरि पोइ तो जॾहिं फिरौन बि कढ लॻो आयो इन्नकुम मुत्तबऊन रब से फरमाओ ये तुझे कढ लॻंदा अलाह खे अॻु में ख़बर आहे त कढ ईंदा पोइ जॾहिं मूसा ॾिसे त अॻियों पोयां सभु समुंड में बीठा आहिनि त पोइ वरी लख त तुंहिंजो बि हिसो हुजे कम में वरी मूसा अलैहिस्सलाम लठ जो मारी त साॻो ई पाणी पखरजी मौजूं हणंदो कुलनीअ खे दुश्मननि खे कोड़े
रब साईं ॾेखारियो त मूसा मुंहिंजो एहसान आहे जो ॾाढे दुश्मन खे इन किने पाणीअ में ॿोड़े तुंहिंजी क़ौम खे पार टपाइण वारो मां अल्लाह आहियां। मुंहिंजो शुक्रियो कर त मूसा अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिरी रोज़ो रखियो। कंहिंजो शुक्रियो कजे अब शुक्र रब जो हुजे। समझो थोड़ी एडी मेहरबानी पर इंसान बेवकूफ ॾाढो। ॿाहिरि जो निकिता अंधारी थी वई त चवण लॻा साईं मिस्र में शहर हुयो कुझु त रोशनी ॾिया हुया हिते त अंधारी में मूसा वठी आए त मूसा अलैहिस्सलाम रब खे दुआ करी मथों लाइटूं रखियो। क़ुरान में लिखियो रोशनी जो लाइटूं रात जो सॼी रात लाइट कुझु वरी ॾींहं जो गर्मी जो थियनि त साईं गर्मी में वठी आए मूसा उन छपर तो हुया शहर में त अलाह साईं मूसा दुआ घुरी मथां जुड़बी थी वञे तदकार करे वेठा। वरी मानीअ जे लाइ मन सलवा सुबुह जो उथनि त पथरनि ते अछो अछो हलवो लॻो पियो आहे ताक़तवर हलवो पलीत। वरी गरम हवा जो अचे तो उन सां तितिर पटेरा भॼंदा अचनि झोले में गरम हवा जे झोले में ठा लखनि जे तइदाद में तितिर पटेरा वरी खाइण मज़े सां रात जो वरी इहो खाधो। रब से फरमाओ जो शुक्रियो कयो उधारीअ में रोशनी ॾिनी मां गर्मीअ में बादल बिहारिया मां ऐं खाधे जे लाइ मन सलवा हलवो ऐं पटेरा ऐं तितिर खाराया मां दुश्मन खे ॻोड़े तव्हांखे पार टपाइण जा बदला बिबनी इसराईल रब से फरमाओ असांखे टपायो। पर इंसान वॾो नाशाकिर हो जेॾो मिलेसि न चवंदो साईं महांगाई आहे सारियूं सड़ी वियूं मौलवी मदरसे लाइ कुझु बि कोन्हे। ॻाल्हि सम्झो था वो इन्हीं जो बस रात ॾींहं थोरो इहो धंधो ये कुरान शरीफ में अल्लाह ताला शिकायत कई आहे इज़ा मस्सहु शर्र फज़ु दुआइन अरीस। रब से फरमाओ जॾहिं असां पाणनि खे तकलीफ़ूं ॾींदा आहियूं परेशानियूं ॾींदा आहियूं त ॾिघियूं दुआऊं कंदो आहे। जॾहिं नेमतूं ॾींदा आहियूं त वॾो नाशाकिर बणिबो आहे। इन्नल इंसान लकनूद इंसान वॾो नाशाकिर। उनजो मां मिसाल ॾींदो माण्हू फासंदो आहे न पोइ अलाह यादि ॾाढो ईंदो। अमरा हुयो रोड़ी वारी वॾी डिघी खजी अबे ॾाॾे जी उन ते चढ़ी वियो छोरो आहे डोका खाइण जे लाइ मथे जॾहिं ॿ टे डोका खाधई हेठि ॾिठई अबो मरां थो पियो हेलीकॉप्टर खाधे। हाणे जंग में हेलीकॉप्टर काॾों अचे चयो चंद्रा को बास त पोइ मन मणको न भॼई चंद्रा मथे चढ़ी वियो आहे ॾके थो पियो जो हथ छॾजी हुई त मणको भॼी पवंदी चे पोइ बास अलाह साईं जी त पोइ जान छुटंदई चे साईं ख़ैर सां हेठि लथुमि न त इहा भली में अलाह जे नाले ते ॾींदो थोरो सुर्गी हेठि लथो चे न इहा न वो जेका जंग भॻल ॻम बीठी आहे न उहा मंडकाए हलंदी आहे उहा ॾींदो। वरी थोरो हेठि लथो चई उहा न ॿकरी ॾींदो। वरी हेठि लथो चई कुकुड़ बि त रत आहे उहो ॾींदुसि। सफ़ा हेठि लथो त हथ ॿधी चई अलाह असां न वरी चढ़ंदासीं न वरी असां ॾींदासीं। इंसान फासदो पोइ डिघियूं दुआऊं वॾा वज़ीफ़ा वॾा ख़तमा पर जॾहिं निकिरी ईंदो त साॻा लाटूं तागा चुभ उते ई बीठो आहे। इहो ई मसइलो आहे त मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जीअं निकिती एॾियूं महिरबानियूं रब जूं विसरी वियसि। फअतौ अला क़ौमी याकुफून अला अस्नामिन लहुम। रब तो फरमाए एड़ी क़ौम ते आया एड़े ॻोठ में आया जो हिकिड़ा माण्हू पुतन जे अॻियां हथ ॿधियूं फिकर जे पुतन जे अॻियां वेठा। मूसा जी क़ौम
ठिकर जा ठाऊ का खुदा ठायूं वेठा अब गाल समझो थोड़ी तवज्जो सुभान अल्लाह ठिकर जा खुदा ठायूं वेठा हुजन वॾा वॾा उन जे अॻियां हेठों हथ ॿधियूं वेठा आहिनि समूरे माण्हू सिफ़ूं ॿधियूं त मूसा जी कौम छा थी चवे चरी इजअल लना इलाहन कमा लहुम आलिहा इजअल लना इलाहन कमा लहुम आलिहा ऐ मूसा असांखे बि ठिकर जो खुदा ठाहे ॾे तोवारो खुदा त नज़र ई नथो अचे ॾिसो चंड खे हाणे रब साईं दुश्मन ॿोड़े तारियईं रात जो रोशनी ॾिनई ॾींहं जो बादल ॾिनई मन सलवा कटेरा तितर खारायईं रब साईं फरमायो बिंद में बानोई खे रब विसरी वियो छा पिया चवनि इजअल लना इलाहन कमा लहुम आलिहा असांखे बि ठिकर जो खुदा ठाहे ॾे हे मुसलमाननि जो हाल आहे ॻाल्हि नथा सम्झो हाणे बि चवनि था अलम जो हिकिड़ो वॾो हुजे मज़ेदार सोनो चमकेलो मथो चंबो लॻल हुजे भुजे जहिड़ो असां उन जे हथ ॿधंदासीं घोड़े खां बरकत हासिल कंदो अलाह चङो नज़र नथो अचे न वीचारे ॻाल्हि सम्झो था वॾी क़बर हुजे रिसाला अल हक़ में तहक़ीक़ लिखियल आहे त कलंदर शाहबाद जंहिं जाइ ते पूरे लाइ हिते बुज़ुर्ग आहे ई न उनजी क़बर ॿी आहे हिननि वरी ॿी क़बर ते ठोके वॾी मज़ाक ठाहे छॾी हाणे जेका वॾी मज़ाक आहे माण्हू हथ उन जे हथ ॿधी बीठा ॿुधायो त असां बि त उन चरी क़ौम वांगुरु हूं अलाह साईं जी महिरबानी ॾिसण जे बावजूद ठिकर जो खुदा ठाहे ॾे ऐं इंसान जी तबियत अजीब आहे न मञे त रसूलुल्लाह जेकी सुहिणी हस्तीअ खे नथो मञे मञे अबू जहल पत्थर जे खुदा खे भाकुर खे पाए ॻाल्हि सम्झो न मञे त सहाबा खे न मञे त केतिरनि जी तारीफ़ कंदो अचे न मञे त बीबी आयशा सिद्दीक़ा खे नथो मञे त वरी नूर जहान जी तारीफ़ कंदो अचे कनरी इंसान जो हालत ॾिसो जंहिंखे मञे त पगारियूं खाईंदो अरबन में हिकिड़ी माईअ जो पुटु ठहियो अटे जो साॼो अटो अटे जो खुदा ठाहे रखियो उनखे हथ ॿुधी कुदरती ढंग जो को बुखार कुतो आहे ॾाढी ॿिनि टिनि ॾींहंनि जी का बुख हुअसि अची उन कुते जे उन हिन जे अटे जे खुदा खे अची कंध में चक विझे सॼो खुदा खणी पियो वञे माई हला घुला घणी कई पर माण्हुनि चयो अमत वारो खुदा त कुतो थो खणी त छा पई चवे अबा केॾो न साबरी न कुते जे वात में बि तूं नथो करे न मञणो जो अथसि चरी खे मञणो जो अथसि पोइ हाणे हिनखे बि ॻाल्हियूं पई ठाहे अञा बि सम्झ में न पई अचे ॻाल्हि रब से क़ुरान में फरमायो जंहिंखे भुलायां त उनखे को रस्तो ॾियण वारो बस अहिड़ो पातो वेठो हूंदो उते ई हे बि चरिया चवनि पिया असांखे ठिकर इहा अॻिते छा चयो त हेॾे न तवजो कयो त मां ॻाल्हि सम्झायां पूरी कयां त मूसा अलैहिस्सलाम जवाब में क़ौम खे थो चवे इन्नकुम अंतुम क़ौमुन तजहलून ऐ चंद्रो ऐ मुंहिंजी क़ौम वारो वॾा जाहिल माण्हू आहियो रब जूं महिरबानियूं विसारे ॿारहं ॻाल्हियूं था कयो अबा जेको MA BA पढ़ंदो आहे उहो थिवरियूं यादि कंदो आहे उनखे तस्वीरनि सां थोरे पढ़ाइबो
तस्वीरन सां त ॿार पढ़दा है त तव्हां हेठि लही आया ॿाराणी हालत में त असांखे शकल हुजे उनखे पूॼो। अल्लाह का ज़ाहिरा जाहिल नथा समझो दिमाग में बिहारियो त अफी अनफुसिकुम अफला तुबसिरून। अब तव्हांखे पंहिंजो साह नज़र अचे ॻाल्हाइण का रूह नज़र निशानियूं वजूं नज़रनि थियूं अखियूं खुलियल आहिनि या निशाना त हमरा में साह आहे ॻाल्हाए थो त चवंदासीं साह चुरपुर करे थो त इहे निशानियूं ज़ाहिर आहिनि पर साह ख़ुदि वो ज़ाहिर उनखे मञूं था त तुंहिंजे अंदर में अलाह आहे। क़ुरान शरीफ़ में थोरो निशानियूं ॾिनियूं अथसि अहिड़े ॾिसो ए मुंहिंजी अख जी पिंपली ॾिसो था इहे बि वार आहिनि ए पिंपलियुनि जा बि ॻाल्हायो बाबा वार आहिनि न ऐं मथे जा बि हे वार वधनि था हे पिंपलियुनि जा वार नथा वधनि हिते अची बीह रहिया आहिनि हिननि खे कंहिं बीहारियो आहे हिननि खे केरु वधाए थो तूं हुकुम कयो अथनि। अफी अनफुसिकुम अफला तुबसिरून रब से तो फरमाए तुझे अंदर में मां मौजूद आया पर अंधा तू ॾिसे नथो। हेरे ॾिसो हे दंद बि हॾो आहे न हुई ॻाल्हायो न सा इहो बि हॾो आहे पर हे दंद वधनि था जाते अची बीह रहिया आहिनि रोज़ानो वधनि आ त तोखे दसे करे रवाती हणी पवे अब ॾुखियो थिए न इन हॾे खे कंहिं बि हारे छॾे त हिते बीह रहो अॻिते न वध ऐं हिन हॾे खे वधाए छॾे त रोज़ो वधो रोज़ानो न वधनि पिया त रब साईं थो फरमाए ॾिस थो जे हिन हॾे खे कंहिं बि हारियो हिन हॾे खे कंहिं वधण जो हुकुम ॾिनो तोखे पतो ई नाहे तोखे हलाइण वारो तोखे ठाहिण वारो मां अल्लाह मौजूद आहियां। एॾे समझो कुरान शरीफ में खुद तो हिकिड़ी जाइ ते फरमाए वमिन आयातिही मनामुकुम फिल लैल मुंहिंजी कुदरत जे निशाननि मंझां वॾे में वॾी निशानी अथव रात जो आराम कराइण। रात जो सुम्ही पवंदा आहियो न ख़बर हूंदी त ॿार छा थिए थो माण्हू कहिड़ी ख़बर पंहिंजे पतो जिस्म जो ही पतो ना वो सिपाही ड्यूटी करे थी पयो घर में तो मां कोई चवे अब नाराज न थी देखो बेचारा ड्यूटी करे थकी थी पयो मां तो घर में जिस त चोर त ना गिरया गमन में फड़को आ त छापे लवे मां के सरकार सा ड्यूटी पानी पूरी कई वो समझे पियो ना मां के साथ थाने दे पाए खबर तो नहीं पाए मानो की तरफ संख्या निशानी खोले तोखे पतो न होंदो आ तू खराटा हणंदो सतो पियो होंदो आ पर तो जा फिफड़ साल ऑक्सीजन खणन था गुर्दा तो जा पेशाब पास कन था तो जी दिल धक धक करे हले थी तो जा आंद्रा मैदा गरम कन था पया रब तो फरमाए तू तो बेखबर सुतो पियो आ चरिया तो जी मशीन हलाइण वारा भी असां आहियूं छो न तो समझे वकेरा उन अल्लाह के सुना ये कुरान शरीफ रब जे सुञाण जो किताब है मां चवंदो आहियां दोस्तों कॉलेज में स्कूल में मखलूक जी सुञाण मिलंदी आहे रोड्स जो इंजीनियर थियो रोड मखलूक आहे बिल्डिंग जो इंजीनियर थियो बिल्डिंग मखलूक आहे माण्हुनि जो डॉक्टर थियो माण्हू मखलूक आहे ढोरनि जो डॉक्टर थियो ढोर मखलूक आहे मदरसे में रब जी सुञाण मिले थी पई मखलूक न ख़ालिक जी सुञाण जेॾो ख़ालिक जो दर्जो तेॾो मदरसे ऐं मस्जिद जो दर्जो आहे जो रब वॾो त उन जो इल्म बि चओ वॾो इल्म भी हाँ पांच बच्चन के न्याणन के कुरान शरीफ पढ़ायो
ओने कुछ भी ना है, ओने बेइज्जती आ, बेइज्जती आ। गैरत दीन में आ, इज्जत दीन में आ, रब जी सुञाण दीन में आ। रब सुञाण दी या रब सुञाण दो त इन माण्हूअ खे रस्तो सम्झ में ईंदो जन्नत जो। ये कुरान जन्नत वठी वञण वारो इल्मु आहे। इन करे दोस्तो इंजीनियर न हुया भी दुनिया हले पई न। अल्लाह अल्लाह चवण वारो सुञाणण वारो रब खे न हूंदो त दुनिया न हलंदी। हुज़ूर जन फरमायो जॾहिं अल्लाह अल्लाह चवण वारा न रहंदा त दुनिया न हलंदी। इंजीनियरनि खां बिना हलंदी, डॉक्टर खां बिना हलंदी, पर अल्लाह अल्लाह करण वारनि खां सवा दुनिया। इन करे इन अल्लाह वारनि जे मदद सां माण्हू मुनसलिक रहे, दीन जी तालीम ज़ाहिर परस्त न हुजे। मूसा अलैहिस्सलाम जी कौम ज़ाहिर परस्त ही, हकीकत न पई ॾिसे, हकीकत ॾिसण थियो। हुज़ूर जन दुआ घुरी अल्लाहुम्मा अरिनिल अशिया कमा हिया। रब साईं हर शइ जी हकीकत मूंखे ॾेखार, मां ज़ाहिर खे न ॾिसां, हकीकत खे ॾिसां। जो अबू जहल ज़ाहिर में सुहिणो हो, बिलाल ज़ाहिर में मोजारो हो, पर हकीकत में बिलाल सुहिणो हो, अबू जहल ओजो हो। ओझनि जे लाइ जन्नत आहे, जेके अंदर जा सुहिणा आहिनि इहे सुहिणा थी सभु जन्नत वेंदा। असल किरदार जो मसइलो। तंहिंजे करे ॻाल्हि सम्झो त हे ज़ाहिर परस्त माण्हू हा। अल्लाह साईं हिननि खे धिके छॾियो। तव्हांखे इन क़ौम मां सबक़ वठणु खपे त असां ज़ाहिरी देख दाख खे न, हकीकत सम्झण वारा थी पऊं। दुआ आहे अल्लाह